रेड लाइन BRT मनसूबे में वॾी अॻभराई थी आहे। सिविल एविएशन अथॉरिटी 5 मां 4 हंधनि ते अॾावती कम लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो आहे। सीनियर वज़ीर शरीर मेमण जो चवणु आहे त रेड लाइन ऐं येलो लाइन मनसूबनि जी तामीराती रफ़्तार में वधीक तेज़ी आंदी वञे। सीनियर वज़ीर शरीर मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते जो अहम इजलास थियो। इजलास में रोड हादसनि जी रोकथाम, रेड लाइन ऐं येलो लाइन BRT जे तामीराती कम समेत ॿियनि मनसूबनि ते गौर कयो वियो। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन, MD सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी कमाल दायो, CEO ट्रांस कराची तारिक मंज़ूर चांडियो ऐं ॿियनि आला अख़्तियारनि शिरकत कई। CEO ट्रांस कराची तारिक मंज़ूर चांडियो इजलास खे आगाही ॾिनी त सिविल एविएशन अथॉरिटी 5 मां 6 हंधनि ते तामीराती कम ते राज़ी थी वई आहे। हिकु हंध बाबति ॻाल्हियूं जारी आहिनि। इजलास में बायोगैस प्लांट, BRT मनसूबनि जी डिपोज़ जी डिज़ाइन, तामीराती कम में अॻभराई, कंसल्टेंट्स ऐं ठेकेदारनि जी कारकर्दगीअ जो बि जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते सीनियर वज़ीर शरीर मेमण BRT मनसूबनि खे वक़्त सिर मुकमल करण जूं हिदायतूं ॾींदे चयो त रेड लाइन ऐं येलो लाइन BRT मनसूबनि जी तामीराती रफ़्तार में वधीक तेज़ी आंदी वञे। हिन चयो त असां BRT मनसूबनि जी वक़्त सिर तकमील ऐं सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट जी बहितरीअ लाइ पुरज़म आहियूं ऐं कंहिं बि क़िस्म जी देर या कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सीनियर वज़ीर सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन खे हिदायतूं ॾिनियूं त ईद उल फितर खां पोइ समूरनि मनसूबनि ते रोज़ानी जे बुनियाद ते अॻभराई रिपोर्ट पेश कई वञे। शरीर मेमण वधीक चयो त समूरनि कमर्शियल गाॾियुनि खे लाज़मी फिटनेस सर्टिफिकेट हासिल करणो पवंदो। हुन हिदायत कई त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि मोटर व्हीकल इंस्पेक्शन सेंटर्स जो क़याम जल्द खां जल्द अमल में आंदो वञे। इजलास में ईद उल फितर जे मौक़े ते इज़ाफ़ी भाड़ो वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयुनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। शरीर मेमण हिदायत कई त मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी भाड़ो वसूल कंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।